प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पाकिस्तान जा IMF सां मुआहिदे में बाक़ी 2 ॾींहं बचिया आहिनि। जेकॾहिं इहो मुआहिदो थिए थो त उन जा पाकिस्तान जी इकोनॉमी ते कहिड़ा असर पवंदा, ऐं जेकॾहिं मुआहिदो नथो थिए त पोइ परेशानियूं कहिड़ियूं थी सघनि थियूं पयूं। छा पाकिस्तान अगरि डिफॉल्ट करे थो वञे त पोइ दुनिया में पाकिस्तान जो इमेज कहिड़ो रहंदो, ऐं ख़ुदि इकोनॉमी ते कीअं उन जा असर कहिड़ा पवंदा, ऐं पोइ सर्वाइव करण लाइ कहिड़ा दग हूंदा। प्रोग्राम जिन से असां इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त IMF सां नए मुआहिदे जा इम्कान आहिनि, ऐं जेकॾहिं इहो नओं मुआहिदो थिए थो पियो त पोइ उन में IMF जा शर्त कहिड़ा हूंदा, उन जे हवाले सां हुकूमत कहिड़ी स्ट्रेटजी ठाही आहे। जेको बार बार चयो पियो वञे त IMF सां अगरि मुआहिदो नथो थिए त असां वटि ऑप्शन B मौजूदु आहे, प्लान B मौजूदु आहे। उहो प्लान B कहिड़ो आहे, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ मुआशी माहिर जनाब इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब, ऐं सां गॾो गॾु असांखे जॉइन कयो आहे प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब। पाण मुआशी माहिर आहिनि, इकोनॉमी ते तमामु गहरी नज़र अथनि। साईं इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब, अगरि अव्हांजी इजाज़त हुजे त साईं प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब खां अॼु आगाज़ कयूं, ऐं साईं खां जेको आहे उहो IMF जे बारे में मालूम कयूं। साईं मीरानी साहब, प्रोग्राम में भली कार सर। वॾी महिरबानी। साईं मीरानी साहब, तमामु सादो ऐं सवलो सुवालु आहे। अव्हांखे लॻे थो पियो त 2 ॾींहं बचिया आहिनि, मुआहिदो थी वेंदो। जेकॾहिं मुआहिदो थिए थो पियो त पोइ उन जा असर कहिड़ा हूंदा, ऐं जेकॾहिं मुआहिदो नथो थिए त उन जा असर कहिड़ा हूंदा? वेरी सिंपल। हिकिड़ो ज़ाहिरी मीडिया में जेके स्टेटमेंट्स अचनि पियूं उन सां थिए थी त पाकिस्तान खे टास्क ॾिनो वियो हूंदो, या त तव्हां चाइना कैंप में हुजो, या असांजा हुजो, या त होॾे हुजो या असांजे हुजो, विच वारो रस्तो पाकिस्तान लाइ कोन छॾियो अथऊं। जेको इम्प्रेशन आहे जेको मुंहिंजो आहे, ठीकु आहे। हाणे पाकिस्तान खे डिसाइड इहो करिणो आहे त हू छा टोटली अमेरिका जे पासे ते आहे, या जेको आहे सो अमेरिका ऐं चाइना हलण थी चाहे। इहो ज़ाहिरी तौर कोन थियो आहे। हुन खां पोइ जेको आहे प्लान B छा आहे उन ते बाद में पाण डिस्कस कंदासीं। त जेको नज़र अचे, छाकाणि त जेके 2 हुया उन जा लास्ट कंडीशन में IMF जा त हिकिड़ो त तव्हां इंट्रेस्ट रेट वधायो, हुन 1% वधायूं था, ऐं ॿियो इहो आहे त वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन जे चार्टर मुताबिक़ तव्हांखे फ्री ट्रेड करिणो आहे, त उन्हनि ते अलो करे छॾियो आहे त भई जेको बि पाकिस्तान घुराए ॿाहिरां उहो असां कंदासीं। उन सूरत हाल में मूंखे लॻे थो त हीउ पॉलिटिकल मसइलो थी वियो आहे ऐं टेक्निकल फाइनेंशियल मसइलो न आहे। पोइ सर, अव्हांखे लॻे थो पियो त मुआहिदो थी वेंदो? ॾिसो, पाकिस्तान 24 करोड़नि जो माण्हुनि जो मुल्क आहे। ईअं जेकॾहिं ख़ासि करे वेस्ट या जेके जमहूरी कुवतूं आहिनि इन्हनि खे ईअं पाकिस्तान खे छॾे ॾियनि त इहो डिफॉल्ट थिए, हुनजी तमामु करे सघे त केतिरी हुनजी कास्ट आहे। त पोइ इन में मां चई सघां थो त जेको अमेरिका आहे या यूरोप आहे उन्हनि खे इहो न करणु घुरिजे। ईअं जेकॾहिं कंदा त ॾोह वरी उन्हनि ते थींदो। अगरि सर मुआहिदो इन केस पाकिस्तान पंहिंजी पोजीशन वाज़े करे थो या नथो करे, या उहो चए थो त असां अमेरिकन ब्लॉक में बि कमु कंदासीं, चाइना ब्लॉक में बि कमु कंदासीं, ऐं असांजी हिकिड़ी अलॻि सां असांजी पॉलिसी बि हूंदी, उन सूरत हाल में बि अव्हांखे लॻे थो पियो त मुआहिदे जा इम्कान थींदा? अमेरिका लचक ॾेखारींदो, IMF लचक ॾेखारींदो? ॾिसो, बदकिस्मती सां पाकिस्तान में जेको हाईएस्ट फोरम आहे उहो आहे नेशनल असेंबली ऐं सेनेट। हाणे उते इहे मसइला डिस्कस नथा थियनि, या उन्हनि खे पुश आउट करे सघिजे थो, या हुन ते ॿुधाइनि भई असली हक़ीक़त छा आहे। सॼी सीक्रेसी थी थिए, ऐं सीक्रेसीअ में ज़ाहिर आहे त उहे पॉलिटिकल इशू हूंदा आहिनि, नॉर्मल जेको आहे सियासत वारा इशू कोन हूंदा आहिनि। तंहिंजे करे मां चई सघां थो त लास्ट मिनट्स ताईं बि जेको आहे सो निगोसिएशन हूंदा पर्दे जे पोयां। ठीकु आहे मीरानी साहब, अव्हां सां गॾु ई रहिजो। साईं इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब जो इन था कयूं। साईं अब्दुल जब्बार मेमून साहब, अव्हां ॿुधो साईं मीरानी साहब खे, उहो साॻियो ई सुवालु अव्हां खां आहे, तमामु सवलो ऐं सादो सुवालु, त छा मुआहिदो थींदो या मुआहिदो न थींदो? ॾिसो, मुआहिदे थियण जा जेके चांसिस आहिनि, जंहिंखे असां चऊं था पाकिस्तान हिकिड़े प्रोग्राम में आहे। ॾिसो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम जेके IMF जा आहिनि उन्हनि में ही बि हिकिड़ो प्रोग्राम आहे। हाणे इन प्रोग्राम जेको आहे सो काफ़ी हद ताईं पंहिंजो सफ़र पूरो करे चुको आहे। बाक़ी जेको इन प्रोग्राम जो सफ़र आहे उन
सफ़र जे विच में आख़िर रुकावट छा आहे? जी ॾिसो, रुकावट इहा आहे त पाकिस्तान जा जेके नेगोशिएटर्स आहिनि, नंबर 1। सर अवांजी माइक म्यूट थी वई आहे, प्लीज़ इनखे अनम्यूट कजो। साईं इंजीनियर अब्दुल जब्बार मिर्ज़ा साहब, अवांजी माइक सर म्यूट थी वई, प्लीज़। सो रिफॉर्म्स जे हवाले सां जी सर। IMF जी जेका एक्सपर्टीज़ आहिनि उहा पाकिस्तान खे कुझु ॿुधाए। जी असां जेको आहे सो सिर्फ़ु हिकिड़ियूं एडजस्टमेंट्स कहिड़े क़िस्म जूं करण जी कोशिशि कई, उहा इहा त बिजली जा अघ वधायो, जी छाकाणि त असां बिजली वारे सेक्टर खे रिफॉर्म न करे सघियासीं, न ई IMF उन ते इसरार कयो। इहा ॻाल्हि उहा आहे जेका मां पाण पेरिस सां कराची में जेका आहे 15-17 मिंट ॻाल्हियूं कयूं। जी गैस जे हवाले सां असां ॾिसूं था क़ीमतूं जेके वधनि वेठियूं, उहे बि असां IMF सां जेको आहे सो एग्री कयो त जंहिंखे चइबो आहे त तव्हांजी जेका कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग आहे, जंहिं शइ जी पैदावार जी जेका बि लागत आहे उन खां घटि में उनखे विकिरो नथो कयो सघे। उन जे विच में जेका आहे उनखे चइबो आहे इनएफिशिएंसी, जेका पावर सेक्टर ऐं गैस सेक्टर खां अलावा टोटल इकोनॉमिक मैनेजमेंट में पाकिस्तान में भरपूर अंदाज़े सां जी वाज़िया थी आहे इन्हनि फेल्यूअर्स जे हवाले सां। हाणे जेकॾहिं थोरी देरि लाइ असां जेकॾहिं IMF खे मुनासिब तरीक़े सां रिफॉर्म्स कम एडजस्टमेंट जी प्रोग्राम में न आणे सघिया आहियूं, असां पाण इहो नेगोशिएट करे उन्हनि सां एग्री कयो त इन्हनि जी जेके क़ीमतूं आहिनि उनखे बतदरीज जेको आहे वधायो वेंदो। जी आख़िरी एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, पेट्रोलियम लेवी जेका आहे सा 50 खां 60 रुपए की लिमिट आंदी वई। आख़िरी एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे त स्टेट बैंक जी इमरजेंट मीटिंग कॉल कराए जेको आहे, जंहिंमें 3% जेको आहे जी पॉसिबिलिटी लाइ चयो वियो, पर आख़िरी लम्हे ते मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जेको आहे सो इन खे 3% खे जेको आहे सो 1% ते जेको आहे सो राज़ी करण जी कोशिशि कई स्टेट बैंक खे, जॾहिं त अंदरूनी खाने जेका रियल स्टोरी इहा ई अथव त इन खे वञिणो हो तक़रीबन 24% ते, पर हलो असां चऊं था त 1% ते बि आया। त इहा हिकिड़ी कंडीशन IMF जी हुई जंहिंमें वरी नाकामी नज़र अचे थी त असांजी पंहिंजी जेका इकोनॉमिक मैनेजमेंट आहे उन में असां सप्लाई एंड डिमांड जेको आहे सो उनखे असां कंटेन न करे सघिया आहियूं। हाणे जेकॾहिं IMF इहो 22% चए वेठी जी त IMF एक्चुअली इनखे रियल एक्सचेंज रेट या हिकिड़ो फॉरेक्स मार्केट खे स्टेबलाइज़ करण जे हवाले सां चए वेठी। 22% जेकॾहिं रेट थोरी देरि जे लाइ आहे जी त ॾिसो माण्हुनि वटि छा चॉइस आहे, माण्हुनि वटि चॉइस इहा ई आहे त पंहिंजा रुपया जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो या तब्दील कनि या डॉलरनि खे तब्दील कनि। जी मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में 2-3 दफ़ा इहे ॻाल्हियूं कयूं मां पाण उन ॻाल्हियुनि जे ॿुधण जो हिकिड़ो हिसो जेका इन खां बजट खां पहिरें असांजी ॻाल्हि ॿोल थी फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स सां। जी डार जो माण्हू जेको आहे सो डॉलर रखियो वेठा आहिनि। मां ॿुधाइण थो चाहियां त डॉलर 300 खां हेठि ईंदो, हिननि खे खपे पंहिंजो डॉलर मटाइनि। अच्छा, डॉलर जी इहा ॻाल्हि जेका आहे सा पॉलिटिकल बि आहे त थोरो जेको आहे सो हिकिड़ो यानी डॉलर जो जेको आहे उनजो हिकिड़ो अकाउंट या अमाउंट जी पाकिस्तान में थोरो वधो, पर ॿिए पासे जेकॾहिं असां चऊं था त इहा इन लाइ कई वई आहे त जीअं डिमांड जेका आहे सा उनखे घटायो वञे ऐं फॉरेक्स मार्केट जेका आहे उनखे स्टेबलाइज़ करण लाइ तव्हांखे यादि हूंदो त हुकूमत जेको आहे सो स्टेट बैंक खे चयो त तव्हां हिकिड़ो सर्कुलर कढो, इम्पोर्ट्स जेके आहिनि उहे आज़ादु आहिनि कंहिं बि रिस्ट्रिक्शन खां। थोरी देरि लाइ असां जेकॾहिं इहो चऊं त हलो ठीकु आहे, यानी सतही तौर पे मुंहिंजो ख़्याल आहे इहो ग़लति कोन्हे त इम्पोर्ट्स ते रिस्ट्रिक्शन जेका आहे से मल्टीलैटरल या इवन IMF वग़ैरह किथे बि इम्पोर्ट जे रिस्ट्रिक्शन जे ख़िलाफ़ ई हूंदियूं आहिनि। बिल्कुलु पर सही हाणे पिया चओ। जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ ॾिसो, उनजे ख़िलाफ़ हूंदे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो जवाज़ थो ठहे त आख़िर IMF खे चई सघे थी त जेकॾहिं असां इहो कमु कयूं त डॉलर्स जो रिज़र्व्स जेको आहे सो किथां ईंदो। इथे वरी IMF जो जवाबु इहो ई आहे त तव्हांजे पास पंहिंजा इंट्रेस्ट रेट वधीक चेकअप कयो त जीअं तव्हांजी जेका डिमांड आहे। साईं मेमर साहब कते कलाम माफ़ सर कते कलाम माफ़ विथ ड्यू रिस्पेक्ट सर, हाणे ॻाल्हि पई कई वञे इहे सभु माज़ी जूं ॻाल्हियूं आहिनि, मां ॾाढो ज़बरदस्त ब्रीफ बि कयो आहे। इहे सभु ॻाल्हियूं माज़ी जूं आहिनि। हाणे ॻाल्हि पई कई वञे त हिकु नए मुआदे तरफ़ वधनि था पिया, IMF ऐं पाकिस्तान ॿई हिकिड़ो नओं मुआदो थींदो। अव्हांजे ख़्याल में अगरि नओं मुआदो थिए थो पियो त उहो उन में कहिड़े क़िस्म जा शर्त सर फ़हिरिस्त हूंदा जेके फौरी तौर ते पाकिस्तान खे क़बूल करणा पवंदा, न त ॿियो को चारो न हूंदो? ॾिसो, हिन वक़्तु जेको बि मुआदो हले वेठो उन मुआदे खे
30 जून ताईं कंप्लीट थियणो हो। IMF बोर्ड में मुल्कनि जा जेके बि अहिड़े क़िस्म जा ई मसइला आया पे जिन ते अप्रूवल जी ज़रूरत थी या डिस्कशन जी ज़रूरत थी, उन्हनि जी लिस्ट 29 मार्च ताईं 29 तारीख़ ताईं जेका आहे उहो सॼो शेड्यूल निकिरी चुको आहे। जी हाणे प्राइम मिनिस्टर जेको आहे सो हिकिड़ो क्लाइमेट वारे हवाले सां जेको आहे ठीक सो है मां त सम्झां थो त तमामु थोरा प्राइम मिनिस्टर हुते नज़र पिया आया, बट एनीवे फ्रांस बस छाकाणि ईद त जो फ्रांस मुबारक ठीक है जी हिकिड़ी गादीअ हंध ते अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि पई थी। हाणे उन में तव्हां ॾिसो त हिकिड़ी तशवीश त हुई न प्राइम मिनिस्टर खे, बिल्कुल कंहिं सही तरीक़े सां जेको आहे सो ॿाहिरि सां बि उहे ॻाल्हियूं त मूंखे का परवाह कोन्हे, ठीक IMF हुजे या न हुजे, पाकिस्तान खे जेको आहे सो अलाह ताला ख़लकियो आहे ऐं पाकिस्तान खे अलाह ताला ई संभाले थो। ॾिसो ये सही ॻाल्हि आहे, जी एतमाद हुनजो असां जी जी सर तव्हां या असां खां वधीक आहे या शायदि बराबरि आहे। हाणे इन सॼे सूरत हाल में हिकिड़ो ट्रस्ट जेको आहे न, शायदि उन ट्रस्ट खे रिस्टोर करण लाइ प्राइम मिनिस्टर जेको आहे वो सो पान वञी MD सां जेको सो मिलियो बिल्कुल आहे, सही था ॻाल्हायो अथई। हाणे तव्हां जेके नए प्रोग्राम जी त ॻाल्हि कयो, ॾिसो नओं प्रोग्राम जी ॻाल्हियूं त थींदियूं जनवरी 2024 में। हिन वक़्तु इन बिटवीन जेको आहे छो IMF अवां बिल्कुल सही पे चओ त पोइ जनवरी ताईं पाकिस्तान खे कहिड़ी मुश्किलातूं ईंदियूं। ऐं सर ॿीहर अवां वटि अचां पियो इंजीनियर साहब, जनवरी ताईं वारो जेको सफ़र हूंदो उहो कीअं कंदासीं न ते अचां पियो। साईं मुश्ताक मीरानी साहब, हीअ कि 6 महीना थींदा जेका साईं ॻाल्हि मेमण साहब करे थो पियो, त 6 महीना नए प्रोग्राम लाइ लॻंदा, उन्हनि 6 महीननि में कहिड़ियूं मुश्किलातूं अची सघनि थियूं पाकिस्तान खे? ज़ाहिरी तौर ते इहो आहे त भई पाकिस्तान गवर्नमेंट चयो आहे त असां हिन में जून ताईं जेके $6 अरब जी लोन आहे उहो असां वापसि करण लाइ असां हिकिड़ो अरेंजमेंट करे छॾियो आहे थ्रू चाइना, सऊदी अरब ऐं दुबई जे हवाले सां। हिन में त का एॾी तकलीफ़ कोन्हे का, जेका असली दिसंबर ताईं जेका हिननि खे पेमेंट करणी आहे अराउंड $30 बिलियन जी असली इशू इहो ई आहे त पाकिस्तान वटि किथां इहे पैसा ईंदा जेकॾहिं IMF बि नथी ॾे ऐं जेके ॿिया डोनर्स आहिनि पर्टिकुलरली चाइना आहे, सऊदी अरब आहे, उहो बि ॾिसंदा त हिन जी जेका इकोनॉमिक हेल्थ केतिरी आहे, हिननि रिफॉर्म्स आंदा आहिनि, प्रोडक्टिविटी वधाई आहे, GDP ग्रोथ वधाई आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं बेसिक रिफॉर्म्स पाकिस्तान आणे थो ऐं तरक़ी थिए थी, उन खां पोइ प्रोडक्टिविटी वधे थी, ट्रस्ट वधे थो, इन्वेस्टर जेके अचनि था पाकिस्तान में, इहो मजमूई जेकॾहिं शयूं बहितर थियूं थियनि त पोइ जेको आहे सो सम्झो त इहे जेके डोनर आहिनि उहे हिननि खे लोन ॾींदा। जी पर इहो टोटली डिपेंड थो करे त पाकिस्तान जे जेके मुआशियात जा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे पॉज़िटिव डायरेक्शन में वञनि था या ज़ीरो ते या नेगेटिव डायरेक्शन ते वञनि। फ्री सॼी शइ साॻी आहे, पर मुंहिंजो वरी माना तव्हांजे प्रोग्राम ई जी हिननि खे जल्दी इलेक्शन कराए, नई स्टेट गवर्नमेंट अचे ऐं उहो पंहिंजो सॼो कुझु करे। ही त ट्रांज़िटरी आहे न, तव्हांखे बिल्कुल सही 12 अगस्त खां पोइ इहो हुकूमत जो जेको मैंडेट उहो ख़तमु थियण वारो आहे। ठीक हिन बुनियाद ते IMF कीअं वॾो रिस्क खणी हिन सां कंदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे बुनियादी। ठीक है साईं मेमण साहब, हाणे ॿुधाइजो त इहे 6 महीना कीअं गुज़रबा ऐं 6 महीननि में कहिड़ियूं कहिड़ियूं मुआशी परेशानियूं अची सघनि थियूं पोइ? ॾिसो, सभ खां पहिरें तव्हांजे साम्हूं जेका हिकिड़ी मुल्की हिकिड़ो इकोनॉमिक मैनेजमेंट हवाले सां जेका तब्दीली सभिनी ॾिठी आहे, ॿुधी आहे, उहा तब्दीली फ़िलहालु आहे कागज़नि ते। उन तब्दीली खे चयो वञे त स्पेशल जेका सा हिकिड़ी काउंसिल ठाही वई आहे यानी इकोनॉमिक रिलेटेड इशूज़ जे हवाले सां। जी सर। उन काउंसिल में सो ज़रूरत महसूस कई वई आहे पहिरीं दफ़ा मां पाकिस्तान जे कंहिं बि जोड़ जुक में जेको आहे इकोनॉमिक मैनेजमेंट जे हवाले सां जी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको आहे उहो बि अंडर इन्विटेशन हूंदो तव्हांजी मेन प्राइमरी काउंसिल में, जी जंहिंखे चेयर जेको आहे सो हाणे लेफ्ट एंड राइट त ॿई चेयर कंदा, छाकाणि त ॿिन्हिनि जी पोज़ीशन हिक ॿिए खां घटि या मथे मूंखे ख़बर न आहे, पर एहतियात सां ॻाल्हाइणु खपे। एनीवे हाणे उहे जेके आहिनि से हिकिड़ी चेयरिंग पोज़ीशन में, उन में आर्मी जेका आहे सा उहा बि मौजूदु आहे, उन्हनि जी कोऑर्डिनेशन बि आहे, सीनियर मिलिट्री ऑफिसर्स आहिनि। वरी उनजे सेकेंड जोड़ जुक में जेको आहे सो हुते आर्मी जी पोज़ीशन जेका आहे सा मौजूदु आहे। मेमण साहब थोरो हटी करे था ॻाल्हायूं सर कतई कलाई माफ़, छा प्रोग्राम जे आहियूं बि आख़िरी हिसे में, बिल्कुलु आख़िरी असां वटि कुझु मिनट आहिनि, ॿ मिनट आहिनि सर। का सुठी का उम्मीद का भली का ख़बर आहे इन तमामु तर मामले में, या रुगो बसि असां वटि परेशानियूं आहिनि, का ख़बर का सुठी का उम्मीद हिन में? ॾिसो, इकोनोमेट्रिक मॉडल में
जेकॾहिं पाकिस्तान खे असां रिज़ॉल्व कयूं, केतिरा ई मॉडल आहिनि। 3-4 ॾींहं पहिरियों CBM में मां बि उन्हनि मॉडल्स में हिसो वरितो। जेके बि मॉडल्स आहिनि उन में हिन वक़्तु सवाइ परेशानियुनि जे ऐं नाकामीअ जे अश्योरेंसिस जे बाक़ी ॿी रस्तो जेको आहे सो कोन पियो नज़र अचे। सवाइ उन जे जेको मिराणी साहब ॻाल्हि पिया कई, जेका पिणु पॉसिबल कोन्हे, उहा ॻाल्हि आहे त छा चाइना, सऊदी अरेबिया, UAE जेके आहिनि से उन मल्टीपल डिसिप्लिन जेके चइबो आहे रूल्स ऑफ द गेम जेके IMF जा आहिनि, जंहिंजा पाण हे 3 मेंबर आहिनि, उहे जेके आहिनि इन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे IMF जे प्रोग्राम में न हुअण जे बावजूद जेको आहे सो पाकिस्तान खे का पॉलिटिकल सहकार कंदा, इहा हिकिड़ी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॻाल्हि आहे। छाकाणि त इन जो रेफरेंस मां ईअं ॾींदुसि त IMF पहिरें ई चाइना जे बारे में डिसप्लेजर हिकिड़ी जेको आहे सो शो करे चुको आहे त चाइना जेको आहे सो मल्टीलेटरल जहती प्रोग्रामनि में जेको आहे सो पॉलिटिकल अंदाज सां कंसिडरेशन ॾिए थो, जेके बिल्कुलु पसंदि न आहिनि हुननि खे। माना चाइना थोरो पंहिंजी हिकिड़ी पोज़ीशन जेका आहे सा हिफ़ाज़त वारी वरिती आहे। हाणे जेकॾहिं ॿी जेका ॻाल्हि आहे त उहो हिकिड़ो मेमो लीक थिए थो, जीअं हिन मुल्क में माण्हुनि जा टेलीफोन था रिकॉर्ड कया वञनि, जजनि खां वठी जंहिंजी मर्ज़ी आहे कयो। उन में हिकिड़ो मेमो जेको लीक छो थिए, जंहिंखे घणी तशहीर न कई वई, छाकाणि त उहे हिन वक़्तु हुकूमत में आहिनि, इन करे उन्हनि जी तशहीर नथी थिए, बाक़ी ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि जी थिए वेठी। उन में माई हिना रबानी खर जो हिकिड़ो नोट आहे त असांखे हिन वक़्तु फौरी तौर ते फ़ैसिलो करिणो आहे त असां कहिड़े पॉलिटिकल ब्लॉक जो हिसो था थियूं। उहो ई फ़ैसिलो कंदो त ईंदड़ असांजो मुआइदो IMF सां थिए थो पियो या अञा हिन में के ॿी परेशानी अची सघंदी। वॾी महिरबानी इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, मां ॿिन्हिनि मौज़ूअ मेहमान जी वॾी महिरबानी। नज़ीर नवां मुआशी तौर ते जेका सूरत हाल आहे उनजो तजुर्बो ॿुधो। IMF सां मुआइदो थिए थो नथो थिए त वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु थियो आहे नंढी साई जो, साई खां वठूं। साई खां पोइ सिंध छॾींदड़ असल रहाकू पंहिंजी धरती छॾण ते मजबूर आहिनि, मसइला कहिड़ा आहिनि, छो था छॾनि, इन ते तफ़सीली ॻाल्हायूं था। पर पहिरियों वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। क़तल, बदअमनी, जबरी मज़हब जी तब्दीली सबबि सिंध जहिड़ी जनम भूमि छॾण ते मजबूर आहियूं। सिंध जनम भूमि छॾण वक़्तु दिलि रत जा ॻोढ़ा रोई रही आहे, पर मजबूरी ख़ातिर सिंध खे अलविदा चई रहिया आहियूं। कंदकोट मां 10 हिंदू ख़ानदान सिंध छॾे हिंदुस्तान रवाना थी विया आहिनि ऐं 100 खां वधीक ख़ानदान सिंध छॾण लाइ पासपोर्ट ठाराए छॾिया आहिनि। हीउ जेको लॾपलाइण वारो मामिलो आहे, इहो न सिर्फ़ु कंदकोट लाइ बल्कि सिंध लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। जॾहिं सिंध जा असल रहाकू, सिंध जा वारिस पंहिंजी धरती ते गैर महफ़ूज़ हुजनि ऐं पंहिंजे धरती खे छॾण ते मजबूर हुजनि, त पोइ इन खां वधीक ॿियो कहिड़ो अज़ाब ऐं ॿी कहिड़ी परेशानी थी सघे थी। प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त हीउ मामिलो आहे छा, आख़िर छो हीउ जेको लॾपलाइण वारो सिलसिलो आहे उहो हिकु गुज़िरियल सदी खां शुरू आहे ऐं हिन वक़्त ताईं उहो सिलसिलो जारी पियो रहे। सिंध जा असल रहाकू अगरि हिन धरती ते गैर महफ़ूज़ आहिनि त पोइ महफ़ूज़ केरु आहे, हिन मामले ते ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर सुरेश कुमार साहब, पाण हिंदू पंचायत जा अॻवान आहिनि। डॉक्टर साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। महिरबानी साईं। अच्छा डॉक्टर साहब, इहो ॿुधाइजो त हीउ मामिलो आहे छा, आख़िर छो हूअं त बाक़ी सिंध में, पर उत्तर सिंध जा हिंदू अक्सर करे हर साल या हर महीने नज़र ईंदो आहे त सिंध छॾनि था पिया। कहिड़ा मामला आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि जो अव्हां पंहिंजी धरती खे अलविदा चवण ते मजबूर आहे? साईं, गुज़िरियल केतिरनि महीननि खां कश्मीर ज़िलो पाकिस्तान जो मक़बूज़ा कश्मीर बणिजी चुको आहे। असांजे ज़िले में तक़रीबन 35 खां 40 माण्हू जेके आहिनि अगवा थियल आहिनि ऐं कसम पुरसी ऐं रहम जोगी हालत में गुज़ारियूं पिया। न असांजो ॾींहुं महफ़ूज़ आहे, न असांजी शाम महफ़ूज़ आहे, न असांजी राति महफ़ूज़ आहे। असीं जेके कंदकोट खे सिंध जो दुबई सॾींदा, हाणे पाकिस्तान जो ऐं जेको आहे ज़िले कश्मीर जो कश्मीर सॾनि पिया। माना कंहिं बि क़िस्म जी का तफ़रीक़ न आहे। 2 सालनि जो अज़ीम मेणिक बि अगवा थियल आहे, त 50-55 सालनि जो मुखी जगदीश बि अगवा थियल आहे, त मारवाड़ी वेचारा जेके 500 रुपए दिहाड़ी ते कमु कनि पिया, उन्हनि खे बि अगवा कयो वियो आहे। ऐं वॾे में वॾी जेका अफ़ज़ुर्दा सूरत हाल आहे, जेका माना तकलीफ़ ॾींदड़ ऐं ईज़ा ॾींदड़ सूरत हाल आहे, त जिन इदारनि खे अमन क़ाइमु कराइणो आहे, जिन जी ड्यूटी आहे, जेके असांजी टैक्स में पगारूं खणनि था, उन्हनि जे कननि ते जूं नथी चुरे पई। हिते ॾोहारी आज़ाद आहिनि, शहरी क़ैद आहिनि। ऐं जॾहिं असां गुज़िरियल 40 ॾींहंनि खां मुसलसल एहतजाज में हूं,
अॼु बि असां एहतिजाज में हुआसीं ऐं असां रोज़ एहतिजाज में आहियूं, रोज़ रैलियूं कढूं था, पर शायदि हिननि जे अखियुनि ते पर्दा आहिनि, कननि में कपां पियल आहे, हिननि जे माना अहसास मरी विया आहिनि त सुभाणे जेका ईद ईंदी उन्हनि में उहे ॿार ज़ंजीरनि में ॿधल आहिनि, उहे माण्हू जेके आहिनि तमामु घणी तकलीफ़ दे सूरत हाल में आहिनि, पर उन्हनि खे रिलीज़ कराइण जे लाइ माना इंतिज़ामिया को तहरुक न वरितो आहे। नंबर ॿी ॻाल्हि इहा त असां एहतिजाज करे करे थकी पिया आहियूं, असां थकी इन्ही जे करे माना लफ़्ज़ इस्तेमाल कयूं त असीं पंहिंजे हक़ तां हथ न खणंदासीं। इहो अमुन रियासत जी ज़िमेदारी आहे त असांखे रियासत अमुन मुहैया करे। बिल्कुलु सही। पर अफ़सोसनाक सूरत हाल इहा आहे त असांजे पूरे इलाइक़े में न रोड महफ़ूज़ आहे, न रस्तो महफ़ूज़ आहे, न गिटी महफ़ूज़ आहे। सिधियूं गोलियूं गाॾियुनि ॾियण खां पोइ बि माना ॾोयारे सिधियूं गोलियूं हणनि था ऐं उन खां अलावा तमामु घणो टॉर्चर कनि था। असांजी औरतुनि खां पर्सूं फुरियूं वञनि थियूं, उन्हनि खे तमामु गंदियूं गंदियूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। ॾींहं जो कल्ह 5 बजे जंहिंजो पुटु समरत कुमार अगवा थियल हुयो, कल्ह उनजो घर टोड़े करे उहो सामान खणी विया आहिनि। मज़ेदार ॻाल्हि असद साहब इहा आहे त मुंहिंजे घर में 9 महीनावल में 36 लख रुपए जी चोरी थियल आहे, जेका ताहाल बाज़ियाब न थी सघी आहे। अच्छा डॉक्टर साहब, अव्हां जेका कथा ॿुधायो पिया, हिकु दर्द कथा आहे, उहा सिर्फ़ु हिंदू जेके रहनि था पिया, हिंदू बिरादरी जा माण्हू रहनि था पिया, उन्हनि सां आहे या कंदकोट कश्मीर में जेकी बि रहनि था पिया उन्हनि सभिनीनि सां इहो मामिलो आहे? बिल्कुलु बि इहा हाणे डिस्क्रिमिनेशन न रही आहे। जेको मिलियो सो खयो वियो, जेको आयो सो अॻियो। न हिंदू खे छॾनि था, न मुस्लमान खे छॾनि था, न ॼामोट खे छॾनि था, न बरोच खे छॾनि था। वकील प्लस डॉक्टर मज़ार गोलो पंहिंजे 5 सालनि जे भाइटे जेका गोले सां अमजद गोले सां उहो धाड़ेलनि वटि क़ैद आहे। उन्हनि जी औरतुनि खे सरे आम जेको आहे गोलियूं हयूं हुयूं, अॼु बि उहे एडमिट आहिनि जेके आहिनि। माना डॉक्टर साहब अवां चओ त मिसाल टारगेटेड हिंदू बिरादरी टारगेटेड कोन्हे, जो इहो सम्झिजे त सिर्फ़ु हिंदू गैर महफ़ूज़ आहे, त ईअं कोन्हे। कंदकोट कश्मीर जो हर शहरी जेको आहे उहो गैर महफ़ूज़ आहे, मां ईअं पिया चओ। ॿार गैर महफ़ूज़ आहे, बच्चो गैर महफ़ूज़ आहे, ॻोठ गैर महफ़ूज़ आहे, शहर गैर महफ़ूज़ आहे, नंढड़ो माना मांडणी वारो गैर महफ़ूज़ आहे, न हिंदू महफ़ूज़ आहे, न मुस्लमान महफ़ूज़ आहे। मां त ईअं चवंदुमि त हिंदुनि खां वधीक मुस्लमाननि वीचारनि सां ज़ुल्म आहे। पोइ डॉक्टर साहब जॾहिं अव्हां चओ था पिया त सभु गैर महफ़ूज़ आहिनि, त पोइ ही लॾ पलाण छो? छा इन जो हल सिर्फ़ु लॾ पलाण आहे या उते बीहजे ऐं उते मुक़ाबिलो कजे ऐं उते मज़ामत कजे? आउं सोशल वर्कर आहियां, ENT स्पेशलिस्ट आहियां, मुंहिंजो हर मकतब फ़िक्र जे माण्हू सां वास्तो आहे। मां सिंध छॾण खे, मातृभूमि छॾण खे भाड़ियाए पंहिंजे बुज़दिली कोटियां थो। 47 में बि असांजी फैमिली पाकिस्तान सिंध जॾहिं पाकिस्तान ठहियो त असीं बागड़जी खां कंदकोट आयासीं, पर धरती न छॾीसीं। हाणे बि मां कल्ह हिकिड़ी शइ वीडियो बि रखी आहे ऐं पोस्ट बि रखी आहे त धरती मां आहे, उन खे पुठी कोन निभी। असीं जेके हिंदू आहियूं, असीं सिर्फ़ु इहो चाहींदा आहियूं त असांखे हिकिड़ो समाजी तहफ़ुज़ फराहम थिए। ऐं चूंकि हिंदू हिकिड़ो जीअं कंदकोट जी अनाज मंडी माना उनखे माना एशिया जी 2 नंबर अनाज मंडी आहे, जंहिं ते अरबे रुपयनि जो कारोबार थिए थो। पर असां हिंदू जेके आहिनि बिज़नेस क्लास आहिनि, उहे कंहिं खफ़े में पवण न चाहींदा आहिनि, उहे ॿियो कुझु बि न घुरंदा आहिनि, छो त साहिब हैसियत आहिनि। मेजॉरिटी ईअं न आहे त सभु साहिब हैसियत आहिनि, पर मेजॉरिटी ग़रीब बि आहिनि, विचोले क्लास जा बि आहिनि, पर काफ़ी माना शाहूकार बि आहिनि। पर उहे सिर्फ़ु इहो चाहींदा आहिनि त असांखे समाजी तहफ़ुज़ हुजे, मुआशी तहफ़ुज़ हुजे। मां ईअं चवंदुसि त इन मसइले ते माना अहिड़ी सूरत हाल बि न आहे जो पंहिंजो देश छॾे करे माण्हू हितां रवानो थिए। त अव्हां चओ पिया त देश जेको छॾण वारो मामिलो आहे उहो बहितर कोन्हे, इहो अमल बहितर कोन्हे। कंहिं बि सूरत में वतन न छॾणु घुरिजे, वतन न छॾणु घुरिजे। इहे मसइला हल थी सघनि था पिया, इहे मसइला हल जोगा आहिनि। हालतूं बराबरि ख़राब आहिनि, पर मायूसी गुनाह आहे असद साहब। हालतूं बराबरि एतिरियूं ख़राब आहिनि, पर छड़ो हिंदुनि सां इहो मसइलो न आहे, मुस्लमान वीचारनि सां वधीक मसइलो आहे। पोइ डॉक्टर साहब हीअ को ख़ानदान वञनि था पिया, 10 ख़ानदान हलिया विया आहिनि, 100 खां वधीक पासपोर्ट ठाराए छॾिया अथनि। अव्हां जी का हिननि सां ॻाल्हि ॿोल थिए पई, हीअ कहिड़ी सोच खणी था वञनि था पिया? हीअ छा हुते वेंदा त हिननि जा छा मसइला हल थींदा? ऐं हुते वञी छा ही महफ़ूज़ हूंदा, पंहिंजी धरती खां विसारे छॾींदा, पंहिंजी धरती खां बग़ैर ई जी सघंदा? इहा शइ चवां थो त जॾहिं 1947 में हशू केवल रामाणी वियो
लक्ष्मण कोमल वयो जी ऐं उन खां अलावा सवें जेके अदीब दानिश्वर वया सिंध खे सुञो करे वया छो त तव्हां ॾिसो त तारीख़ में या पोइ सदी में तव्हां ॾिसो त सिंध जे नंढनि वॾनि शहरनि मां जिथां जिथां हिंदू लॾे विया आहिनि उहे मुआशी तौर ते उहे शहर पोइते हलिया विया आहिनि जी ऐं असीं जेके माना जेका शइ फील कंदा आहियूं उहा ज़्यादती सभिनी सां आहे पर आउं चवां थो त मुड़ुस थी करे बीजे हालतुनि जो मुक़ाबिलो कजे पंहिंजनि मुस्लमान दोस्तनि सां भाइरनि सां उहे वीचारा कंदकोट जा मुस्लमान कश्मीर जा मुस्लमान असां सां ज़्यादती थिए थी पई पंहिंजा सभु कमकार छॾे असां सां गॾु बीठा आहिनि बांह ॿेली आहिनि मददगार आहिनि असांखे कंहिं बि मसइले में उन्हनि अकेलो न छॾियो आहे। भला डॉक्टर साहब ही जेके सिंध छॾे हलिया विया आहिनि या जेके सिंध छॾण जी तयारी में आहिनि उन्हनि सां उतां जे माण्हुनि मिसाल इलेक्टेबल्स जेके आहिनि उन्हनि सियासतदान या जेके रियासती नुमाइंदा आहिनि उन्हनि को राब्तो कयो आहे त बाबा तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे हल जेका आहिनि उन्हनि खे हल कबो धरती न छॾियो कंहिं बि सूरत में। साईं असीं निंदड़का आहियूं हिन महिल ताईं अॼु जे ॾींहं ताईं कोई बि माण्हू असां वटि लड़ी न आयो आहे त डॉक्टर सुरेश मूंॾे हज़ारे माण्हू आया पर अफ़सोस सां चवणो पए थो त मूंॾे कोई बि चूंडियल निमाईंदो न आयो न ई फोन ते मूंसां इज़हार हमदर्दी कयूं मां इलाइक़े जो स्पेशलिस्ट डॉक्टर आहियां मूंॾे हज़ारे माण्हू आया पर मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त मां कंहिं बि चूंडियल निमाईंदे इहो न पुछियो त डॉक्टर साहब तव्हां सां इहा वेदन छो थी ऐं मूंखे रोज़ माना दिलासा ॾिना विया अॼु था ॾियूं चोरी सुभाणे था ॾियूं ऐं काफ़ी माण्हुनि चयो त चोरी वठी करे खाई बि विया ख़ुदा उन्हनि खे सम्झ ॾींदो। बाक़ी साईं ॻाल्हि इहा आहे त असीं जेकॾहिं थोरी ॻाल्हि ते जेकॾहिं पंहिंजे मुल्क छॾण जी पंहिंजी धरती छॾण जी ॻाल्हि कंदासीं त इंडिया खे चवंदा आहिनि पथर दिलि माण्हुनि जो मुल्क आहे उते पोखी कोन पई आहे पकी कोन पई आहे जो ही वेंदा ऐं हिननि खे अखियुनि जा तारा बणाए करे रखंदा हितां खां वधीक साईं तव्हां ॾिसो न हर मसइले जो 98% मसइलनि जो हल ख़ुशहाली हूंदो आहे मुआशी इस्तेकाम हूंदो आहे ही जेकॾहिं उते वञनि था त हिननि खे सिर्फ़ु इहो सिक्योरिटी आहे रिलीजियस सिक्योरिटी आहे पर असां सां कोई आम मुस्लमान त रिलीजियस कंफ्लिक्ट नथो करे न ई असांजे जॾहिं बि मसइला थिया आहिनि त हिंदू मंदरनि जी हिफ़ाज़त मुस्लमाननि कई आहे जंहिंजो माना फ्रेश मिसाल बाबरी मस्जिद आहे त एॾो वॾो वाक़ियो थियो पर असांजे शहर जे साञावंद मुस्लमाननि असांजे मंदरनि जी मड़ियुनि जी गुरुद्वारनि जी हिफ़ाज़त कई ऐं इहा इंतिहा दर्जे जी मायूसी आहे बुज़दिली आहे इहा शइ न करणु खपे ऐं जेकॾहिं इहो ट्रेंड हलाइनि था पिया त इहो पंहिंजे लाइ नुक़सानकार अथनि छो त ठहियल ठुकियल धंधा। डॉक्टर साहब हिन वक़्त ताईं केतिरा ख़ानदान आहिनि जेके लॾे विया आहिनि जेके छॾे चुका आहिनि? मां सम्झां थो साईं कल्ह हिकिड़ी फैमिली निकिती आहे 3 ॼणा आहिनि पर उनजी वावेला तमामु घणी थी आहे जेका ख़ुदि माना हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट छॾे थी पई। साईं तव्हां ॾिसो न केतिरा डॉक्टर साहब केतिरा तयारु आहिनि छॾण लाइ? ईअं त साईं हाणे कंहिं माण्हू मूंखे चयो त 6000 वीज़ाउनि जे लाइ अप्लाई थियल आहे पोइ सही आहे ग़लति उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल का हिंदू पंचायत या जेके ॿिया इदारा आहिनि उहे उन्हनि सां ॻाल्हाइनि था पिया उन्हनि खे सम्झाइनि था पिया त मसइलनि खे एड्रेस कजे ऐं मसइलनि खे कट करे फरारियत अख़्तियार न कजे? वित ऐं वसार पूज पंचायत कंदकोट पंहिंजा हर हरबो इस्तेमालु करे थी पई वित ऐं वसार जेतिरा उन्हनि जा सोर्सिस आहिनि उहे सभु पंहिंजा इस्तेमालु कनि था पिया पर असां वटि छा आहे त असां माना थोरी बि हिमत जो मुज़ाहिरो कयूं त जेको चवंदा आहिनि त माना का बि ॻाल्हि नामुमकिन न आहे शयूं डिफिकल्ट ज़रूर आहिनि पर इम्पॉसिबल न आहिनि। असीं पुरुमीद आहियूं त असां पंहिंजे मुस्लमान दोस्तनि सां मुस्लमान कम्यूनिटी सां साञावंद दोस्तनि सां ऐं सियासी समाजी दोस्तनि सां असां वटि तव्हां इवन ॾिसो जमियत उलमा इस्लाम जमायत इस्लामी सिंध तरक़ी पसंद पार्टी SUP उन खां अलावा जसकम इहे सभु माना सपोर्ट में बीठा आहिनि सम्झाइनि था त बाबा तव्हां धरती छो था छॾियो। हर सिंधी माण्हू तव्हां सां गॾु बीठो आहे हर सिंध धरती जो माण्हू तव्हां सां गॾु बीठो आहे ऐं तव्हां पाण धरती जा वारिस आहियो तव्हां पाण धरती जा असुलाको आहियो हीअ धरती तव्हांजी आहे ऐं धरती कंहिं ॿिए जी कोन्हे अव्हां अगरि धरती छॾींदव त पोइ उनजो फ़ैसिलो बि अव्हांखे करिणो आहे। वॾी महिरबानी डॉक्टर सुरेश साहब अव्हां तफ़सीली तौर ते हिन मसइले खे ॿुधायो त मसइलो आहे छा उनखे एड्रेस कीअं करणु घुरिजे ऐं धरती छॾण वारो जेको फ़ैसिलो आहे इहो कंहिं बि सूरत में बहितर कोन्हे। डॉक्टर सुरेश त जेके मसइला बकौल डॉक्टर सुरेश जेके मसइलनि खे
नज़र में रखंदे या ॿुधाईंदे धरती छॾण जी ॻाल्हि कई पई वञे। उहे मसइला बदअमनी जा मसइला उहे ओवरऑल सभिनी सां मसइला आहिनि। उहो मसइलो हल थियणु घुरिजे, रियासत खे खपे, हुकूमत खे खपे ऐं हुकूमती इदारनि खे खपे त अमन अमान, छाकाणि त रियासत जी ज़िमेवारी आहे, हुकूमत जी ज़िमेवारी आहे त पंहिंजे शहरनि जी हिफ़ाज़त कनि। ऐं हीउ जेको अमल आहे वतन छॾण जो, अगरि उहो मामिलो तेज़ थो थिए त पोइ इन में फ़क़ति ऐं फ़क़ति तबाही आहे, का बहितरी कोन्हे। ऐं हिंदू जेके सिंध जा हिंदू आहिनि उहे असलाकू राहकू आहिनि, उहे सिंध जी मिडल क्लास आहिनि, उहे सिंध जी जान आहिनि। उहे न सिर्फ़ु सिंध जी मुआशी तौर ते सघ आहिनि, बल्कि सिंध जे मुख़्तलिफ़ शोबनि में हुननि पाण मंझरायो आहे। ऐं उहे कंहिं बि सूरत में असां न चाहींदासीं त उहे धरती छॾनि। जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल थियणु घुरिजनि। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ मामला कॾहिं था हल थियनि ऐं जेके वञनि था पिया उहे पंहिंजे फ़ैसिले में तरमीम आणनि ऐं जेके तयारु आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त धरती खां सवाइ माण्हू किथे बि निधणु कोई आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। प्रोग्राम जे हिते वक़्तु ताईं पुॼाणी थी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।